Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास सांजी जंहिं घर में सालनि खां वठी मां मिट्री करण जो सोचियां पियो उहो मुंहिंजो ख़्वाब पप्पू पूरो थियो। असांजे हिक ई धक सां सोभारे जो ख़्वाब हक़ीक़त बणिजी वियो। करम खान जो इहो रायो हो न तो उते शादी न थे मुझे पुट जी, उहा तो रुकजी वई न। हाणे मोए खे छा खपे? मूं बस सोचे छॾियो त भलो साईं खणी वञी करम खान जी झोली में रखां, ॿियो को बि रस्तो कोन्हे। आहे त करम खान बि वॾो ज़ालिम, धकड़ में राणे मां हथ कोन कढंदो। ऐं जे फोग फ़कीर भलो साईं खणी वञी करम खान जे दर ते वेही रहे त पोइ करम खान उनखे छा कंदो? जेकॾहिं राणे खे कुझु थियो न बचल खान न जो गुफ़ारो मां तव्हां खां भराईंदुसि, न जो किसास मां तव्हां खां ज़रूर वठंदुसि। तोखे मुक़दर जो फ़ैसिलो समझी सावल तोखे मञणो पवंदो। पूरा मां तुंहिंजो प्यार के ॿिए सां वंडे नथो सघां। छा तूं मोमल खे हुनजो हक़ न ॾींदे? सावल 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 ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।